जुडो जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक लिगारी जे रहवासी मिस्किन पोरियात उस्मान लिगारी सहाफ़ियुनि आॾो धाईंदे चयो त 1.5 महीनो अॻु मुंहिंजी घरवारी जो डिगड़ी जी हुसैन मेडिकल क्लिनिक ते डॉक्टरियाणी सबा क़ाइमखानी डिलीवरी जो ऑपरेशन कयो। ऑपरेशन कंदड़ डॉक्टरियाणी गिफ़लत कंदे मसाने खे कटे छॾियो आहे। असां ग़लति ऑपरेशन जी शिकायत कई त डॉक्टरियाणी ऐं इस्पताल अमले असांखे धिका ॾेई कढी छॾियो। हुन चयो त घरवारी जी हालत ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे, जंहिं सबबि सख़्तु परेशान आहियूं। हुन सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी सिहत ऐं DG सिहत समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी डॉक्टरियाणी ख़िलाफ़ कार्रवाई करे घरवारी जो इलाज कराए हयाती बचाए इंसाफ़ कयो वञे। हुसैन मेडिकल डिग्री जे अंदरि जेको सबा कैम्प करण हींअर रज़ीज़ा डायरी जी सेंटर में वेठल आहे ऐं डिलीवरी लाइ वठी वियो त ऑपरेशन जे लाइ जो डिलीवरी करण खां बाद तक़रीबन मूंखे छुटी मिली 3 ॾींहं खां पोइ घर हफ़्ते खां जॾहिं टांका वापसी कढाइण वियुसि त मूंखे मसइलो ॿियो नज़र आयो। उहो UTS जो मसइलो आहे। जॾहिं डॉक्टरियाणी मुंहिंजो UTS जो मसइलो ॿुधायो त हुन मूंखे तड़ियूं ॾिनियूं अॻियां कि तोखे जेको कुझु करिणो आहे अॻियां वञी करे छॾ, मुंहिंजो मसइलो न आहे, मूं सिर्फ़ु डिलीवरी जो मसइलो कयो आहे। उन टाइम मूंखां पेमेंट वरिती, पंहिंजी पूरी अदा कई। हाणे उन खां दुबारा जेको मसइलो अचे पियो त पूरे ज़िले मीरपुर ख़ास में कंहिं वटि बि हीअ इलाज न आहे, बिल्कुलु हैदराबाद इसरा खां अलावा। इसरा जो एतिरो ख़र्चो जो बर्दाश्त नथो करे, बिल कयां थो डॉक्टरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सख़्त में सख़्तु हिन खे उहा सज़ा ॾिनी वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे त मुंहिंजो बेगम जी ज़िंदगी बचाई वञे।